हेॾां दोस्तों तव्हां ॾिसो न सांवल ख़ुशि आहे त मां पंहिंजे सौट खे परणायां थो, पर एॾो आसान न आहे। इहा छोकिरी हैदर खे त कोन मिलंदी, सिकू इन खे उॾारे पुॾारे वञी निकाह कंदो ऐं पोइ इन जो जेको आहे मसइलो हिते ॻिची में पइजी वेंदो। थी सघे थो इहो हैदर वरी बाथू ॾींदो वते पहिरियों जी मंग चाकर खान उॾारे वञी परिणियो ऐं हेॾां हाणे वरी सिकू कबाड़ो कंदो, इन्हनि जी इज़त जो फालूदो कंदो। रुंडो बि इन शइ सां ॿधलु आहे ऐं होॾां हसीना बि हाणे कामयाबु थियण जी कोशिशि करे थी भॼण जी। इन भॼा में हिक ॿिए जे लाइ बुरो सोचियो वेठा आहिनि दिलि में, त मां हिनखे पैसा कोन ॾींदुमि, मां गुलनार खे न ॾींदुमि, कासिम खे न ॾींदुमि। कासिम चए थो मां पैसा वठी हसीना खे घुटो ॾींदुमि ऐं अहिड़े हिसाब सां इहे बि कामयाबु न थींदा। वक़्ती तौरु थींदा पोइ इन्हनि खे पंहिंजा पेर इन जा ज़मीन मां निकिरी वेंदा। दोस्तो होॾां जेको आहे ॿिया तव्हां ॾिसो न, चाकर खान ऐं सांवल सिकू इहे टे सिधे रस्ते ते आहिनि, पर इहे पोइ इन्हनि जा दिमाग़ बि ठिकाणे अची वेंदा ऐं रुंडे जी चलाकियूं सॼी ख़बर पइजी वेंदियूं। सांवल सां गॾु शेरल बि चवंदो वाक़ई रुंडो हरामी आहे, रुंडे आराम पई कई आहे ऐं रुंडे इहो कमु कयो आहे। मतिलबु शेरल वारा पारो ॾियनि छोकिरी खे भॼण न ॾियनि, पर रुंडो हथ सां भॼाईंदो त कंहिंखे कहिड़ी ताक़त आहे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त दोस्तो सिंध सॼी सोन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, हिन चैनल ते असां कोशिशि कंदा आहियूं सभ खां पहिरियां अपडेट तव्हांखे ॾींदा रहूं, जीअं का बि अपडेट तव्हां खां न बचे। ठीकु आहे दोस्तो।